पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पोलियो के खात्मे बाबत आलमी दिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त पोलियो खां महफूज़ पाकिस्तान शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख्वाब हो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के ख्वाब के हकीकत बनाने लाइ पीपी जो सियासी अज़म पुख्तो ऐं इरादो मज़बूत आहे। क़ौम खे याद आहे त मुल्क में पहिरियों भेरियों पोलियो के खात्मे वारो प्रोग्राम शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो शुरू कयो हो। हुन चयो त रजत परस्त कुवतुनि तरफ़ां पोलियो वारे खात्मे जे प्रोग्राम की वॾी शिदत सां मुखालफ़त कई वई। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो प्रोग्राम की शुरुआत पोलियो खां बचाव जा फिड़ा सब खां पहिरियां पंहिंजी धीउ आसफा भुट्टो के प्यारे कई हुई। संदसि चवणु हो त मूंखे यकीन आहे त हू जंग में पाकिस्तान की फतह अंटर है, जंहिंजी शुरुआत ऐं क़यादत शहीद बेनज़ीर भुट्टो कई हुजे। पीपल्स पार्टी चेयरमैन चयो त हलंदड़ महीने दौरान सिंध में एक पोलियो केस जो साम्हूं अचणु मुंहिंजे लाइ ॻणती जी ॻाल्हि आहे। मां 5 सालनि खां घटि उमिरि जे ॿारनि जे वालिदैन खे अपील करियां थो त हू पंहिंजे ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारनि। बिलावल भुट्टो ज़रदारी मौज पोलियो वर्कर्स जूं काविशूं ऐं कुर्बानियूं रायगा न थींदियूं, उहो ॾींहुं परे न आहे जॾहिं पाकिस्तान जो नालो बि दुनिया जे पोलियो फ्री मुल्कनि में शामिल थींदो। बे पासे आसफा भुट्टो ज़रदारी पोलियो के खात्मे बाबत आलमी दिहाड़े ते पंहिंजे पैगाम में चयो आहे त सिंध में पीपल्स पार्टी की हुकूमत पोलियो के खात्मे लाइ वॾी मेहनत कई। गुज़िरियल 2 ॾहाकनि खां पोलियो पाकिस्तान जी ईंदड़ नस्लुनि लाइ ख़तरो बणियल आहे। आसफा भुट्टो ज़रदारी चयो त पोलियो ख़िलाफ़ जंग ॾिघे अरसे खां जारी आहे। असां सभिनी खे गॾिजी पंहिंजे ॿारनि खे बाक़ाइदा वैक्सीनेशन ज़रिए पोलियो खां बचाइणु घुर्जे। हुन चयो त पाकिस्तान में हलंदड़ साल दौरान 53 हकारी माहौलियाती नमूना ऐं पोलियो जा 4 केस साम्हूं आया आहिनि। साम्हूं आयल पोलियो केसनि मां 3 जो ताल्लुक़ केपी ऐं 1 जो सिंध सां आहे, जेको 20 अक्टूबर ते रिपोर्ट थियो। आसफा भुट्टो ज़रदारी चयो त असांजे लाइ इहा ॻाल्हि अहम आहे त 5 सालनि खां घटि उमिरि जे हर ॿार खे पोलियो जा फुड़ा हुजनि।